أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइरों अल्लाह जे दर ते दुआ ऐं इल्तिजा रब्बुल आलमीन पंहिंजे फज़ल ऐं करम सां मरहूम मग़फ़ूर हाजी बख्शल खान कांदड़ो जे कब्र जे मथां पंहिंजो रहमतूं नाज़िल फरमाए अल्लाह उन जी मग़फ़रत फरमाए रब करीम उन जे दर्जात के बुलंद फरमाए मदीने वाले मीर जो उनके रब शन पाड़ो नसीब फरमाए उन जे बच्चन मोहतरम हाजी मोहम्मद रफीक कांदड़ो मोहतरम मुकर्रम प्रोफेसर मोहम्मद हनीफ कांदड़ो जनाब अब्दुल नबी कांदड़ो ऐं ॿियन जन ही महफिल सुहिणी सजाई आ खैरात कई आ अल्लाह उन्हनि जे रिज़्क में इज्जत में माल में दीन में बरकतूं नाज़िल फरमाए ऐं जेकी तव्हां हिन महफिल में हाज़िर थिया आहियो अल्लाह करीम सभिनी के मदीने वाले मीर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए जेको दुनिया में लाडाणो करे वियो उन जे लाए सब खां भलो तोहफो दुआ हुंदी आहे मज़ार में कब्र में जेको वियो उन कब्र के तव्हां पक्को कयो उन कब्र जे मथां तव्हां संगे मरमर लगायो या कुब्बा ठायो इन जो फायदो कब्र वारे के को भी ना है कब्र वारे के फायदो दींदी आ दुआ जेका जेरा करदा है मदीने वाले साईं फरमायो तो जेरी मल के फोती जे लाए उन जो पीउ या उन जो पुत्र या उन जो भा दुआ घुरंदो आ इया दुआ उन जे ऊंदा ही कब्र के रोशन करे छॾींदी आ अगर वो मैयत गुनहगार आ त अल्लाह उन जे गुनाहन के बख्शे छॾींदो आ अगर खुद नेकोकार आ तब दुआ जे सदके रब उन जे दर्जन के वधाए छॾींदो आ दुआ जेरन के फायदो दींदी आ दुआ कब्रन वारन के फायदो दींदी आ दुआ आफतूं टारींदी आ दुआ मुसीबतूं ऐं शामतूं हटाईंदी आ जेका मुसीबत लथी आ दुआ उन्हें के हटाईंदी आ जेका लहण वारी आ दुआ उन्हें के बिटारे छॾींदी आ सुभान अल्लाह अल्लाह एनो सीब कोने जो तांगो सुभान अल्लाह ही नथी निकरे प्रोफेसर साहब को नंगर कयो थई न जी कुछ आसरो दे तो कुछ सुभान अल्लाह न निकरे मिठा दुआ मदीने वाले मीर फरमाए तो दुआ सिलाहुल मोमिन दुआ मोमिन जो हथियार हथियार ॻाल्हायो मोमिन जे लाइ हथियार
हथियार खणबो आ दुश्मन का पंजो दिफा करण जे लाइ। बीमारी भी दुश्मन आ, मुसीबत आ, कर्ज भी दुश्मन आ, ॿिया त हो दुश्मन जेके दुश्मन आहिनि, पर दुनिया जे अंदर गम, दुख, परेशानियूं, कर्ज, मर्ज, दर्द, इहे भी इंसान जा दुश्मन आहिनि। जिंदगी ज़हर करे था छॾनि, माण्हू परेशान बणिजी थो वञे। मदीने वारे साईं फरमायो त दुआ तव्हांजो हथियार आहे हर दुश्मन खे टारे छॾण वारी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो अइतू लिल बलाए बिदुआ, मुसीबतुन खां बचण चाहियो था त दुआ जो सहारो वठो। आफतुन ऐं शामतुन खे टारण चाहियो था त दुआ घुरो। दुआ तव्हांखे हिते बि फ़ाइदो ॾींदी, हुते बि फ़ाइदो ॾींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो त मुसीबतुन ऐं आफतुन ऐं शामतुन खे हटाइण चाहियो त दुआ घुरो। दावू मरदाकुन बिसदक, तव्हां में को बीमार थी वञे, तव्हां में को मरीज थी वञे, उन जो इलाज कयो सदके जे ज़रिए। सुभान अल्लाह, जान सोली न छॾींदो सां कांदड़ा मसे मसे मिलाए। सुभान अल्लाह। ॿुधो, दुआ उहा शइ आहे जेका इंसान खे हिते बि नफ़ो ॾींदी, कब्र में बि फ़ाइदो ॾींदी, महशर में बि नफ़ो ॾींदी। ऐं साईं फरमाइनि था सदको, खैरात तव्हांखे आफतुन खां, मुसीबतुन खां, बीमारियुनि खां सदको बचाईंदो। दावू मरदाकुम बिसदका, पंहिंजे बीमारनि जी दवा कयो, बीमारनि जो इलाज कयो सदके जे ज़रिए। जेॾी महिल तव्हां सदको कयो था न, त इहो सदको मुसीबत सां टक्कर में थो अचे। टक्कर, मुसीबत चए थी लहा, सदको चए थो हट। मुसीबत चए थी पकड़ियांस, सदको चए थो न अचण ॾींदो साईं। ॿिन्ही जो मुक़ाबलो थो थिए तू बदू। एगो सिंध पुलिस वारो मुक़ाबलो तो रही आ, सदके जो मुक़ाबलो। सुभान अल्लाह, समझो था न, सदके जो मुक़ाबलो आ मुसीबत सां। मदीने वारे साईं फरमायो त आखिर सदको गालिब थी वेंदो, मुसीबत वापस हली वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां, मदीने वारे साईं फरमाया त ला इलाज बीमारी आहे। डॉक्टरनि जवाब ॾेई छॾियो, का दवा फ़ाइदो नथी करे, को दरमल, को फकी, को फोटो असर नथो करे। मदीने वारे साईं फरमाया त अल्लाह जे रस्ते में सदको कयो, खैर खैरात कयो, अल्लाह ताला ला इलाज मर्ज के बि रब शफा दा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट, तव्हां डॉक्टरनि वटि वञी दवाउनि ते लख रुपया लुटायो था, दवा शफा न ॾींदी आहे, डॉक्टर शफा न ॾींदो आहे। शफा ॾियण वारो ॻाल्हायो, शफा वारो, शफा केरु ॾींदो आहे? जेकॾहिं शफा ॾियणु चाहे त हिकिड़े कख मां शफा ॾेई छॾे, पर जे रब शफा नथो ॾिए त लख लुटाए छॾे, शफा न मिलंदी। वॾा वॾा प्रोफेसर, वॾा वॾा डॉक्टर चेकअप था कनि, MRI था कनि, वॾियूं टेस्टूं था कनि, बाबा ही मर्ज़ आहे, दवाऊं हलियूं, फ़ाइदो न थियो। फ़ाइदो हिकिड़ो हकीम हिकिड़ो सनड़ो को कखड़ो ॾिनो, उन मां माण्हू छुटी वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दवा खां मनो न आहे, दवा कराइण सुन्नत आहे, दवा कयो।
दवा हिस्सी इलाज आ, रूहानी ऐं मानवी इलाज आहे सदको ऐं दुआ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिए दवाउन में तासीर आ, उहा तासीर अल्लाह रखंदो आ। सदके में ऐं दुआ में शफा जी तासीर बि अल्लाह अता फरमाईंदो आ। पर जिते दवा आजिज़ थी वञे उते सदको आजिज़ न थींदो आ। सदको मुसीबत के हटाए टारे शिफा अता करे छॾींदो। कॾहिं आज़माए ॾिसो, आज़माए ॾिसो, हे नबवी नुस्खो पैगंबर करीम जेको ॿुधायो आहे इहो आज़माए ॾिसो। मिसाल बीमारी त अॼुकल्ह आम जाम थी वई आहे न, हर घर में को न को सुतो पियो आहे, जारा भरिया पिया आहिनि, ॼणू घर हाले मेडिकल स्टोर आहे। वरी डॉक्टर बि सदको वञा न हेॾो पर्चो लिखंदा, मन हीअ न लॻे त मन हीअ लॻे, हीअ न लॻे त मन अॻे डॉक्टर हूंदा दवा हिकिड़ी या ॿ ॾींदा माण्हू खे शफ़ा मिली वेंदी। हाणे हे अलाए अनु ॾेई पढ़िया आहिनि, अलाए हिननि खे पहिरीं त मरीज़ के निपोड़ींदा टेस्टुन कराइण में, टेस्टुन वारा मेडिकल स्टोर वारा ये डॉक्टर सां कनेक्ट हूंदा आहिनि। समझो था, हिननि जो पाण में पेक्ट थियल हूंदो आहे। नथा ॾिसनि त बुख आहे, बेरोज़गारी आहे, गुरबत आहे, माण्हू वीचारा परेशान आहिनि। हू किथों एतिरा तुंहिंजूं टेस्टूं कराईंदा, वरी 50 क़िस्मनि जूं दवाऊं लिखंदा, मंझंदि जी जुदा, शाम जी जुदा, राति जी जुदा, 4 कलाकनि खां पोइ ही गोरी खा, ही दवा, ही टेस्ट कराए, लख रुपया किथों ग़रीब आणे। मदीने वारे साईं फरमायो त डॉक्टर दवाऊं जिते फ़ाइदो न ॾियनि नथा पहुची सघो, अल्लाह जे रस्ते ते खैरात कयो, सदको कयो, अल्लाह शिफा अता करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी मुझा साईं जी, सुभान अल्लाह। जरूरी ना है त को सदको दूं को पाडो कोई, जरूरी ना है त को सदके में तू गऊं या ढोर कोई न। एकड़ा 5 रुपया वाला तुके ॾिना आहिनि के गरीब मिस्कीन के मोहताज के दे, हे मां सदके में थो ॾियां। अल्लाह अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा जो कसम आहे ये 5 रुपया बि रायगान न आहे। सुभान अल्लाह। जी मुझा साईं, जी मुझा साईं। मदीने वारे साईं फरमायो त असदक़त तका फी कफ़िर रहमान सुम्म तका फी कफ़िल फकीर। जेडी मल तवा खैरात ॾियो था न के फकीर के, त उहा तव्हांजी खैरात फकीर जे हथ में पहुचंदी आहे, अवल रहमान जे हथ में पहुचंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या खैरात पहिरीं किथे वेंदी आहे? अल्लाह जे हथ में, रब रहमान जे हथ में, अल्लाह जे हथ में ये तुंहिंजी खैरात ऐं सदको पहुचंदो आहे, उन खां पोइ फकीर जे हथ में पहुचंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं जॾहिं बानो पंहिंजे रब जे हथ में का खैरात ॾिए थो, अल्लाह कंहिंजो ज़रड़ो बि ज़ायो कोन कंदो। जी मुझा साईं, सुभान अल्लाह। इन अल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन। अल्लाह ताला नेकी करण वारे जो ज़रड़ो जेको सरियं जो दाणो आहे न, एतिरी नंढड़ी नेकी कंदे अल्लाह तुंहिंजो पोरियो न विञाईंदो, इन जो बि सिलो एवज़ो बदलो ज़रूर अता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट जेकॾहिं दवाऊं फ़ाइदो न थियूं न, इलाजनि मां आजिज़ थी पियो ही, मुंहिंजो चयो मञ, मुंहिंजो चयो न आहे, मुंहिंजे नबी जो चयो। जंहिंजो कलमो पढ़ियो अथई न, जंहिं नबी जो कलमो पढ़ियो अथई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन नबी जो फरमान आहे। साईं फरमाइनि था सदको थोरो या घणो अल्लाह जे रस्ते में ॾियो, रब तव्हांजूं बीमारियूं, आफ़तूं, शामतूं, मुसीबतूं टारे हटाए छॾींदो। सुभान अल्लाह। घर खां निकिरो सदको खैरात करे निकिरंदा कयो। हादसा आहिनि, एक्सीडेंट आहिनि, मुसीबतूं आहिनि, अल्लाह जे हिफ़ाज़त में। सुबुह जे वक़्त में
मदीने वाले साईं जी हदीस आ साईं फरमाइन था बाकिरू बिसदका पंजो सुबह कयो सदके ऐं खैरात सां सुबह जो सवेल उथी पहिरियों कम केड़ो कयो सदको कयो खैरात कयो पो लटे जी खैरात कपड़े जी खैरात पानी जी खैरात मानी जी खैरात सुभान के अल्लाह पुञारड़े के पानी जो गिलास प्यारियो सुभान अल्लाह के मानी जो कन्नो खारायो इहा भी खैरात सुभान अल्लाह खजूर जी कड़ी के खारायो इहा भी खैरात खीर जी लपड़ी के दियो इहा भी खैरात इहो भी सदको साईं फरमाइन था बाकिरू बिसदका पंजो सुबह कयो सदके सा फइनल बला ला यतखत्त सदका जेरी मन तमा सदको कंदो न खैरात कंदो तमा जे चौधारी हिफाजत जो किलो ए कोट जुड़ी विंदो सुभान अल्लाह मुरे ध्यान कजो छितो कुत्तो तो अचे खाइण जे ला छितो कुत्तो भजने भजने एकड़ो किलो ॾिठी कोट ॾिठी वॾो कोट अंदर घिड़ी दर बंद करे छॾी छा कंदो कुत्तो जी छा कंदो कुत्तो भली चिंतो आ भौंकदो न ॿाहिर बीठो भौंकदो तूं त किले में अची वे न तू त हिफाजत में अची वे न मदीने वारे साईं फरमायो त सुबह जी खैरात तांजे हिफाजत जो किलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुबह जो खैरात कयो न तवा जे चौधारी हिफाजत जो कड़ो चढ़ी विंदो किलो ऐं कोट में तवा महफूज थी विंदो एड़ियूं कुतन जड़ियूं मुसीबतूं बियूं ॿाहिर भौंकदियूं रब तवा जी हिफाजत अल्लाह जी सुभान अल्लाह ऐं रात जे वक्त में को साइल अचे न खाली न मोटाए रात जे वक्त में सिज लहण खां पोइ को बि साइल अचे न उनके खाली न मोटायो भला उहा जेका शइ घुरे तो तव्हां वटि न आहे हथ जोड़े चो दादा माफ़ कजे छिड़प न ॾिजो गुथो लफ़्ज़ न ॻाल्हाइजो के मंगते के साइल के बुरो मुंह करे छिड़प ॾेई उनके तड़ाइजो न उनके लोधाइजो न इहा मुंहिंजी नसीहत अथव कांधड़ा कन खोले ॿुधो जेकॾहिं तव्हां वटि सिचल थिए खां पोइ को साइल अचे थो न कहिड़ी ख़बर त इहो इंसान आहे या अल्लाह को मलाइक मोकिलियो आहे सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आहे टे संगती हुया हिकिड़ो हो गंजो ॿियो हो कोढ़ियो टियों हो अंधो अल्लाह ताला हिकड़े मलाइक के मोकिलियो इन्हनि टिनी जो इम्तिहान कर मलाइक माण्हू जी सूरत में इंसान जी सूरत में फरिश्तो सब खां पहिरीं आयो गंजे वटि अरे कर ख़बर कहिड़ो हाल आहे कि गंजो आहियां हर को माण्हू मेहणा थो हणे गंजा गंजा ताना था माण्हू हणनि वार कोन्हे को हेॾाड़ी मुछूं गंजो कुझु कोन्हे मिस्कीन आया गरीब आया वेलो खावा तो वेलो वेठो आया की गाल बुध ये हथड़ो फेराईस मथे ते दाढ़ी ते भेरुन ते हथ फेराईस अल्लाह कंदो सोहणा वार जमंदई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिस्कीन आई कि हां मिस्कीन है हिकड़ी डाची काहे आई डाची व्यामू जे व्यामू समझो था व्यम जे करीब दुआ तो जे अल्लाह हिन डाची में बरकत विझंदी सही मलाइक हिन त खबर न हुई त कोई मलाइक हुयो मलाइक पर माण्हू जे सूरत में हे किस्सो आखाणी ना है मदीने वाले साईं जी हदीस आहे सही बुखारी में सही मुस्लिम सच्चो वाक़या साईं पटे ॾींहं गुज़रिया अचे वार फुटण शुरू थियसि सोहणा वार गफूर मुछूं बची वियूं सुहारी बची वई मथे जा वार बची विया बिन टिन ॾींहंनि खां पियो उहा ॾाची व्याई गोरी ॾिनई तोड़ड़ी ॾिनई वरी से उन मोचे वधी अचे उन में माल में बरकत पई थोड़े ही वक्त में वार भी सुहणा थी विया ऐं सही मुंहिंजा उहे अचे जो माल वधियो अचे जो बरकत पई त गउन जा इन्हनि जा पंहिंजो ॾाचुनि जा वक्त थी वियसि हलिया माल जा भाणा भरजी वियसि हलिया
पुट रब जेका केड़ी देर आज ॾियण ते अचे जी मुंहिंजा साईं सुभान अल्लाह छा था चओ ॾियण ते अचे त देर आला खुशहाल थी वियो मालदार थी वियो मलाइक वियो वरी ॿियो कहिड़ो सन थी वियो बस 2-3 ॼणनि यादि कयो हे ॻाल्हि यादि कर वरी घरवारी खे ॿुधाइजे वञे उनजो बि हक़ आहे न हू हदीस यादि न बीहंदी भला हे किस्सो त यादि बीहंदी न दिल ते लिखी छॾ सॼी उमिरि कम ईंदी ॿियो संगती कहिड़ो हुयो कोढ़ियो मलाइक आयो कोढ़े वटि इंसानी सूरत में अब कर त ख़बर कहिड़ो हाल चाल आहे कि हाल कहिड़ो थो पुछी हेरिस कोढ़ जी बीमारी अल्लाह पनाह में रखे कोढ़ हिकिड़ो ख़तरनाक मर्ज़ आहे ही चमड़ी ॻरंदी आहे चमड़ी जीअं टुशो वेंदो गंद वेंदो ऐं उहा ॻरंदी वेंदी फिसंदी वेंदी ॾाढी ख़तरनाक बीमारी आहे अल्लाह शल सभिनी खे पनाह में ही कोढ़ जी बीमारी आहे इन में बदबू आहे धप आहे माण्हुनि जे मजलिस में नथो वञी सघां कंहिंजे पासे में वेही साह नथो कयां ॾाढो परेशान आहियां मिसकीनी आहे गुरबत आहे हिकिड़ो हीअ बीमारी बि मिसकीनी चेहरिया हथड़ा फेरींसि अलाह कंदो त कोढ़ छॾे वेंदी माल कहिड़ो वणंदो अथई माल गांव माल वणंदो आहे गांव हिकिड़ी व्यामू ॿियूं काहे आहे दुआ थो ॾिए अलाह हिन में बरकत विझंदी अबा मलाइक त हलियो वियो पर 2 ॾींहंनि खां बिना दवा जे अचे फट छुटंदा विया चमड़ी सही थींदी वई उहा कोढ़ जी बीमारी ख़तम थींदे थींदे चंद ॾींहंनि में या चंद महीननि में चमड़ी साफ़ सालिम कोढ़ ख़तम ऐं जेका ॻऊं ॾेई वियुसि अचे उन्हें के बरकत पई अचे माल वधियो ॿ फर पई अचे माल वधियो त माल जूं खेड़ियूं थी वियसि खुशहाल थी वियो तंगी वई मिसकीनी वई बीमारी वई खुशहाल बणजी वियो हलियो वरी मलाइक आयो टियों संगती कहिड़ो हुयुसि ख़ुदा ख़ुश कंदी नबी बिनी अखियुनि खां माज़ूर मलाइक आयो उन वटि अरे कर ख़बर कहिड़ो हाल वाला कि हाल कहिड़ो थो पुछी हिकिड़ो त अंधो आहियां धापड़ खाईंदो थो वतां धिका थाबा खाईंदो थो वतां अख कोन्हे इंसान त नूर न त जेरे खणी ॾाढो परेशान आहियां ॿियो मिसकीनी ॿियो गुरबत चेहरिया हीअं मलाइक हीअं अखियुनि ते हथ फेरियसि अबा तड़े खड़े ॿई अखियूं रोशन सुभान अल्लाह सुभान माल कहिड़ो वणंदो अथई बकरियूं वणंदियूं बकरियूं हिकिड़ी व्याम बकरी अचे ॾिनईसि चई हिन में दुआ थो ॾियां अलाह कंदो बरकत मलाइक हलियो वियो साईं अखियूं त रोशन थी वियूं ऐं उहा बकरी जेका ॾिनईसि अचे हुन में बरकत पई अचे ॿियनि जूं बकरियूं हिकिड़ो फर ॾियनि हिन जी 3-3 4-4 फर पई थोरे ई वक़्त में माल जा धण थी विया अचड़ थी विया हाणे जॾहिं टिनी खे खुशहाली बि मिली वई मर्ज़ बि टिनी जा लही विया उन साॻे मलाइक खे रब फरमायो त हाणे वञ मुंहिंजे बाननि जो इम्तिहान वञी वठ मुझे बानन जी परखा तो कया हाने वजी इन्हनि जी आज़माइश कर त मुंहिंजो नालो सुञाणनि था या नथा सुञाणनि सुभान अल्लाह पुट मुझे ध्यान आए मलाइक वरी को ॿियो रूप वठी इंसानी सूरत में पेरी आयो उन वटि गंजी वटि अबा मां मिसकीन आहियां मुसाफ़िर आहियां रस्ते जो सामान खुटी पियो आहे मूंखे अलाह जे नाले ते हिकिड़ी या लाची हिकिड़ी मूंखे ॾे उन रब जे नाले ते तो घुराए तू गंजो हुए रब तोखे सुहिणा वार ॾिना तू मिसकीन हुए रब तोखे खुशहाल माला माल कयो उन अल्लाह जे नाले ते मूंखे हिकिड़ी लाची छेड़े तू वरी मुझे ओ ताकत अचे मूंखे ताना धोणी त मां गंजो हुयुसि
मुखे तो चईंदा मां गरीब मिस्कीन हुअसि ही माल मुंहिंजो बाबो खुशहाल मुंहिंजो ॾाॾो खुशहाल मुंहिंजो घराणो खुशहाल असां अबे ॾाॾे मालदार हो ताकि माण्हू कॾहिं मां गंजो हुअसि तूं मूंखे ताना हणा निकिरो ताकि मुंहिंजो पुछड़ो न कयां ऐं पैसे जो नशो बि ॾुखियो आहे पैसे जो नशो पैसे जो ड्रो या वाणियो पचाए या खैरात त न ॾिनई रहंदो हुनखे ताना हई त तूं मूंखे चई थो त मां गंजो हुयुसि कॾहिं गंजो हुयुसि निकिरो मुंहिंजी औताक मां त पुछड़ो न कयां भला अलाह ईअं कंदी जीअं अॻे हुए मलाक हलियो हुयो ऐं अचे वार चरो लॻुसि वार पिया छणण शुरू थिया माल में नुक़सान पवण शुरू थिया थोरे ई वक्त में माल विया दौलत वई बंगला विया माड़ियूं वियूं ऐं उहे वार विया साॻो गंजो साॻो सुञो तर अल्लाह जा फैसला अजीब है अल्लाह जा फैसला अजीब है रब के देर न लगंदी है कंहिंखे लाहे इज्जत ॾे कंहिंखे चाढ़े कंहिंखे इज्जत ॾे कंहिंखे ज़िल्लत ॾे अल्लाह जा फैसला पाण ॼाणे वरी मलाइक सगोरो आयो ॿियो संगती कहिड़ो हुयो कोड़ वारो अवा मां मुसाफ़िर आहियां परदेसी आहियां रस्ते जो सामान खुटी वियो आहे अल्लाह वास्ते मुंहिंजी मदद कर परदेसी आहियां दुआ ॾींदो साईं महिरबानी कर अल्लाह तोखे माल ॾिना आहिनि तूं अॻे कोड़ियो हूंदे कोड़ में तोखे बदबू जिस्म मां पई निकिरंदी हुई मिसकीन हुई रब तोखे मालदार कयो खुशहाल कयो उन रब जे नाले जे तोखे शिफ़ा ॾिनी कोड़ जे मर्ज़ खां जे रब तोखे आजो कयो मिसकीनी गुरबत मां छॾाए रब तोखे मालदार ऐं खुशहाल कयो उन अल्लाह जे नाले ते हिकिड़ी ॻऊं मूंखे तूं वरी मूंखे ताना थो हणी त मां कोड़ियो हुयुसि मां मिसकीन हुयुसि हे माल मुंहिंजो बाबो ॾाॾो पर ॾाॾो असां असुल खानदानी पैसो तो अचे न माण्हू जो ॻाल्हाइण मटिजी वेंदो हलण मटिजी वेंदो काटन जा कपड़ा कलफ लॻल पाए सेंट हणी हलंदो सम्झो तो त ॼण सिंध जो वाली मां अब भुट्टो बिलावल छड़ी थी या जान जो तू तो सिंध जो वाली थी चढ़न न चढ़न ठप्पा हणी पिचड़ी वेंदा तू पंहिंजी औकात में रह ॻाल्हि समझो था न पैसे जो नशो असलियत विसरी वेंदी आहे त मां असुल छा हुयुसि कल कलो को मिस्कीन अज रब बंगला ॾिना माड़ियूं ॾिनियूं त गरीब मिस्कीन सां नफ़रत थो करे मिस्कीन ते अख नथी ॿुॾेसि हितों हिकिड़ो माण्हू वियो कराची वॾो ऑफिसर थियो अब चुपड़ी त कर घड़ी करे कंहिंजो सुठो मुंहिंजो आहे कराची में वॾो ऑफिसर थी वियो ॻोठ जो को मिस्कीन माण्हू हुन जो को कमड़ो पियुसि उते वियुसि कराची हाणे हुन जे बंगले ते पहुतो त पुछेसि थो त केरु आई छो आयो आहीं चइबो आहे सुञाणी नथो तुंहिंजो पाड़ेसी आहियां फलाणो आहियां बाबो मुंहिंजो फलाणो चाचो फलाणो गॾु रहिया आहियूं ॻोठ में गॾु माल चारियो थो छाजे लाइ कहिड़ो कमु अथई जी यार सुञाणी त नथो मूंखे मां तुंहिंजो पाड़ेसी आहियां तुंहिंजे ॻोठ जो रहवासी आहियां हा पर आयो छाजे लाइ कमु कहिड़ो अथई न चाहे जी सलाह न अंदर वेहारीसि गरीब जा मेरड़ा कपड़ा ॾिसी कहिड़ो कमु अथई छो आयो आहीं चई ॿुधो अथमि त तूं अंधो थी पियो आहीं तो सारा साल हाजी करण आयो आहीं छिड़े अंधो कीअं थियो आहे हे अखियूं मूंखे जे अंधो न आई बेड़ा गॾु गुज़ारियो अथऊं ज़िंदगी गॾु गुज़ारी अथऊं 5 रुपया थिया अथई त तूं सुञाणी नथो मूंखे बस समझो था या न हाँ पैसे वारा औकात में रह अल्लाह के ॾींदे भी देर न लगंदी आहे फुरीदे भी देर न लगंदी आहे
ए मशो मगरूर पर हिल्मे खुदा, देर की रद सख्त की रद मर्दुरा, अल्लाह बुर्दबारा उन्हें जे बुर्दबारी ते मगरूर न थी, मिस्कीनन सा जुल्म न कर, केंजे प्लाट ते कब्जो, केंजे घर ते कब्जो, केंजो माल खाई वियो, केंजो वर्सो खाई वियो, यतीमन जा माल गिरकाए वियो, चवे थो त बस मुखे केरा चवण वारो, कोर्टू मुंजू, पुलिस मुंजी, फौज मुंजी आ, पर न बादशाही अल्लाह जिया, हुकूमत अल्लाह जिया। पर सही दुनिया ॾाढी ख़राब आहे। जंहिंखे पैसो थो अचे न, या जंहिंखे कुर्सी थी मिले, जंहिंखे ताक़त थी मिले, उहो उन जी कंहिं ते अखि नथी बुॾे, सम्झे थो आया आहियूं लोणे फेर लपाट, न कंदई ना त लतीफ़ चए, पंहिंजे औकात में रहो। अल्लाह जे धरती ते बादशाही अल्लाह जी आ, हुकूमत रब जी आ, मुल्कन जो धनी अल्लाह हुआ, इज्जतुन जो मालिक अल्लाह हुआ, जलील बनाने वारो भी अल्लाह हुआ, कंहिंखे मिस्कीन बनाई रब जी मर्जी आ, कंहिंखे अमीर बनाई अल्लाह जी मर्जी आ। मिस्कीन इए न चवे त मां जलील थी वियुसि, वडेरो इए न चवे त मां हेॾो वॾो मालदार थी वियुसि, फैसला रब जे हथ में न। जी तू मुखे चवी तो मैं कोड़ियो हुस, कदे मैं कोड़ियो हुस रे, चई तो मैं मिस्कीन हुस, मुझा अब्बा दादा सब सा मालदार बंगुलन वाला, तू मुखे ताना थोड़ी गऊ तो कजा, गऊ डी भी हुंचा न रुपयो न टको न पैसो, पर गऊ तो मुको कोई वरी मुखे ताना थोड़ी कोड़ जा निकुर मुझो ताक में तो पुछड़ो न कहे तो बोला अल्लाह ये कंदुई जी हुए फरिश्तो हलियो वियो, अचे बीमारी कोड़ जी लगी, अचे माल में नुकसान पिया, अचे खसारा पिया, वक्त गुजरंदे देर न थी, काडे विया माल, काडे वियूं दौलतूं, काडे विया पैसा, काडे विया उहे माड़ियूं ऐं बंगला, काडे वे वो जको सेहत वारो चमड़ी सुहणी वारो वो मंजर खत्म थी वियो, वरी सागी कोड़ जी बीमारी, सागो सुन्यो टाक बणजी, वरी मलाइका यो टे संगति वठी, वो केरो नाबी अबा मां मिस्कीन आया, मुसाफिर आया, सफर में मुझो सामान खुटी वियो आ, अल्लाह जो नालो वठी आयो आया, रब जे नाले ते मुखे उन रब जे नाले तो घुराए जो तू अंधो हुए रब तोखे अखियूं ॾियूं, तू मिस्कीन हुए रब तोखे मालदार कयो, उन अल्लाह जे नाले ते मुखे हिकड़ी बकरी, हिकड़ी बकरी जो सवाल चई तू सच तो चवी, बराबर मां अंधो हुस, मुखे मुझे रब अखियूं ॾिनी, मां मिस्कीन हुयुस, मां गरीब हुयुस, मुझे रब मुखे खुशहाल बनायो आ, मां सदके वञा रब जे नाले ता, उन मालिक जो नालो खणी आयो ही, हिकड़ी बकरी छा सब धन का है, सब शे जेका घुरंदे सन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मलाइक चयुस त मुखे न बकरी खपे न माल खपे, मां अल्लाह जे तरफा आज़माइश इम्तिहान बणजी आयो हुस, तुझा बई संगति नापास थी विया, तू कामयाब थी वे, मां दुआ थो ॾियां अल्लाह अञा तोखे वधीक मालामाल ओ अदा ओ मिठा, हिन धरती ते हिन अल्लाह जे बादशाही में बस करे वे, तोखे खबर न आहे त पैसा तो खोड़े, मुझी गाल बुध, मुझे ला लख रुपया थी वियो, ओ मिठा हिन धरती ते मुझे रब जी बादशाही आ, ऐं मूं अर्ज़ पे कयो त रात जो साइल खाली न मोटाईंदा कयो, ये रात अचे थी पई 15 शाबान जी, जिनके सरबुआ शबे बरात यानी छोटकारे जी रात, तव्हां वटि त फटाका वटाका कोन हूंदा, मिली न कयो कंदड़ा सियाणा थियो, ये जेके फटाका छोड़ण आहिनि न, ॼाटियूं ॿारण फटाका छोड़ण, ये काफ़रनि जी रस्म आहे, हिंदुनि जी रस्म, मुसलमाननि जी रस्म न आहे।
या बाहर भी असांजे सिंध में पाकिस्तान में बे दुनिया जे कंहिं बि मुल्क में इहा रस्म कोन हिते पाणिया रहंदा न हिंदू पाकिस्तान ठहियो हिंदू लॾे विया पर इहा पंहिंजो छठी ऐं इहा फटाका छॾे विया बारड़ो जमंदो आहे न छठी कंदा आहिनि इहा छठी मुस्लमाननि जी कोन्हे इहा छठी हिंदुनि जी आहे छठी जी रस्म जेका आहे न इहा हिंदुनि जी रस्म आहे ॿियो हे फटाका छोड़ण आतिशबाज़ी करण ईद ॼाटियुनि वारी ईद करे मल्हाइण मुस्लमाननि जी का बि ईद ॼाटियुनि वारी न हूंदी आहे मुस्लमाननि जी ईद अल्लाह जी इबादत बंदगी नमाज रोज़ो ज़िक्र दुआ वारी ईद हूंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाईंदा या 15 शबान जी रात ईंदी अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो रब पंहिंजे पाननि जे करीब थी वेंदो रब पंहिंजे पाननि जे निगाह रहमत फरमाईंदो फी लैलतिन निस्फ मिन शअबान यगफिरुल्लाह अज़्ज़ व जल्ल लिअहलि अर्द इन रात 15 शबान जे अंदर अल्लाह पंहिंजे पाननि खे बख़्शे छॾींदो आहे माफ़ी ॾेई छॾींदो इन रात के अंदर ये शैतानी कम न कबा अल्लाह जी इबादत कबी रब जी बंदगी दुआ इल्तिजा नफल पढ़बा अल्लाह जे हुजूर में सजदा कबा त मन रब राजी थे सो बसरे जे शहर में हिकड़ो मालदार हो पैसे रोकड़ वारो नालो उस नईम सेठ करोड़पति समेत उनजा नौकर चाकर खिदमत गुजार बेली बाना बानियूं 15 शबान जी रात आई सिजल थे खां पोइ ये दरवाजे ते सदा आई मां 3 ॾींहंनि जो बुखारो आया अल्लाह वास्ते मानी जो त मूं अर्ज़ कयो त पैसो माण्हू खे मगरूर करे छॾींदो आहे नौकर खे चई त हीअ रात का पिनण जी आहे हेड़ी भलारी रात में बिन पेनू सुख फिटाई छड़ियो अड़े बटे पादर दवाए कढी नौकर वियो ने गरीब के पादर हली मारी कुटे तड़ाए छड़ी उन मथे ने हारी मुजा मौला ओ मुजा रब करीम अज जे पंजे खजाने मा दिया त भलारी रात छो पादर खावा ए मुजा मौला मुजा रब करीम इन जालिम मुखे मारायो आ मुखे ईज़ायो आ या दाह मा तोखे तुरिया मदीने वाले साईं फरमायो मुझे ध्यान कयो पुत्र मुझे तवज्जो कयो मुझे सोने नबी फरमायो आ त उन माण्हू जी आह खां ड्रिजो जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो को ॿुधण वारो न जेकॾहिं मुखे केर हथ लाईंदो सोचींदो यार दिल पर साईं में कीअं हथ विझां हिन जा हेॾा मुरीद आहिनि जमायता फ़कीर आहिनि साईं जा के ऑफिसर हूंदा के मुंह में हथ न विझंदो प्रोफेसर साहब में हथ न विझंदो बाबा ये वॾी पोच वारो माण्हू आहे जो भाई इंस्पेक्टर जेकॾहिं हिन खे हथ लादुमि त टीप अची वेंदी पर हिकिड़ो ग़रीब आहे छिनल फाटल कपड़नि वारो जंहिंजो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न साईं फरमाईंदा उन जी आह खां बचजो उन जी दाह खां बचजो तू समझी तो हे निधन को आ पर उन जो धनी वेठो इनके माराई बेइज्जत करे तड़ाए कढी छडी ही गरीब रोंदो हम कंदो हलियो हुयो अल्लाह जो फैसलो लिखी दियो 15 जी रात तकदीर उनजा फैसला लिखा अचे उन नईम सेठ जे माल में नुकसान पवण शुरू थियो हेडो हजारन जो नुकसान हेडो लखन जो नुकसान हेडो करोड़न जो टोटलो जाडू खबर पई अचे नुकसान माल में नुकसान औलाद में नुकसान घराने में नुकसान हिकड़े दी ज़ाल के चीमू तो के तलाक ॾिनी निकुर मुझे घर में ज़ाल चयो म्या मां बेगुनाह मूं तुझो केड़ो ॾोह कयो मूंखे छो तो तलाक ॾी बस निकुर तलाक ॾेई कढी छॾी माई इज्जत गुज़ारे वञी ॿियो को लिखियो लेख साल पूरो न थियो आहे वज़ीराबाद वारो साल पूरो न थियो आहे
वो सागो मानू किस्तो हथ में गोदड़ी दिची में नहीं मसेट पिन्नन शुरू कई पिन्नन दे एकड़ी वडी मारी ॾिठई वडो महल बंगलो ॾिठई उन जॻहियों भी किस्तो झले सदा हई मां 3 ॾींहंनि जो बुखारो आया अल्लाह वास्ते मानी के भोल उहा सागी सदा जेका पर साल गरीब दर ते हई 3 ॾींहंनि जो बुखारो आया मानी के बुखार माई घर धन्याणी मानी खणी आई इनके जो ॾिठई त माई जी दान निकरी या उन जी घर वारी हुई अॼु जेके तलाक ॾेई कढियो हुई माई वठी रुनी रोंदी मोटी मुड़स पुछुस त खैर ता है फकीर का बेअदबी कई या गुस्ताखी कई छो रोंदी आई चे मुझा घर वारा फकीर कुछ न चयो पर मूं अॼु वाहिदुल कहार जो फैसलो ॾिठो अल्लाह अॼु रब जी कहारियत ॾिठी थम तो खाग में मुझो निकाह नहीं मसेठ सा हुयो जेको किरोड़न सा कुडण वारो हो जो ने पिन दे अल्लाह उन जे गिची में गोदड़ी हथ में किस्तो ॾिठो थम रब जी बेनियाज़ी कहारी के ॾिसी मुखे रोण अची वियो साईं सोनो लजपाल भेटाई तो फरमाए साईं तू सुभान तो के चारो ना है चवण किथे वसंदड़ शहर बैरान करी किथे वसाई वाहण कनखे पाली पाल किन में कनखा पिहाई पाण कनखे दान नडी कदमड़ी कनखे माया दी पियो मण कनखे बेकन बख्शी बकरी जी कनखे धणी दी पियो धण तेलाऊं ताहण थाद कन लिंग लती अल्लाह 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 तेलाहू ताण थाट कन लिंग लतीफ माई रोई चवे थी घर वारा तो खाग में जैसा मुझो निकाह हुयो अजु ने नई मसेठ के पिन दे तने रुआ थी तरफ जी जात बेनियाज़ा उन्हें मुड़स चयुस त इने का अन्या बड़ी गाल दी बुधाया मां वो सागो पेनू आया अजो की रात मुके पातर हणी तड़ाए कढियो हुई हिकड़े साल में रब फैसलो कयो माड़ियों मुखे ॾिनई बंगला मुखे ॾिनई उन जी ज़ाल मुझे निकाह में ॾिनई उनखे पेनू बणाए मुझे दर ते रब पिनायो वदा मगरूर न थियो अल्लाह जी बादशाही अल्लाह वटि देर हुंदी आ पर अंधेर न हुंदो बादशाह महल ठहरायो कीमती महल जॾहिं महल ठही तैयार थियो महल जॾहिं ठही तैयार थियो पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि सूधो घुमण जे लाइ दरवाज़े ते महल जे अॻियों हिकिड़ी कखाई झुगी ठहियल हुई झूपड़ी कखाई पुछई त ही झूपड़ी कंहिंजी आहे हिकिड़ी बुढड़ी आहे कुराड़ी औरत आहे बेवाही आ ॿियो केर उन जो धणी थोड़ी कोन्हे बस इने झुगीअ में रात जो अचे रहंदी आ ॾींहं जो गदाई सफ़ाई कंदी आ पिनंदी आ रात जो अचे इन झुगीअ में रहंदी आ बादशाह चयो त हेॾो वॾो महल उन जे दरवाज़े ते इहा झूपड़ी ठहे थी मुंहिंजे महल जी रौनक फिटाए छॾी शो फिटाए छॾी ड्रायो झूपड़ी मैदान साफ़ कयो बादशाह जो हुकुम मिलो मैदान साफ थी झूपड़ी रही वही कख काना खजी विया मैदान साफ जेमल शाम थी वो बुढ़ड़ी कुराड़ी आई ॾिठई त मैदान साफ थियो झुगो कोने को
ओडी मल पुछई त भाई मुजी झुगी काने वई मानन बुधायो त बादशाह आयो आ माल घुमण जे ला सो उने चयो त हिन झुगी मुझे माल जी रौनक फिटाए छडिया उने बादशाह हुकुम दिनो झूपड़ी ठाहे छडी ओडी मल वा गरीब बुढ़ड़ी मथे ने हरी मुजा मौला ओ मुजा रब करीम मां कोन हुयस तू काने वियो हुए मुजा मौला जे मां न हुयस तू काने हुए मुजा मौला ही बादशाह मुखो डाढो मना तो खुद डाढो कोने मां गरीब आया बुढ़ड़ी आया ज़ईफ आया मुजा मौला तो खुद बादशाह डाढो ना मुझो अछो जो मां रात सिर सियारे जी रात किथे गुजारी देस रब जे तरफा हुकुम मिलो मलाइको जे मुजी बुढ़ड़ी जो यो झुगो ड्राथो आए ने के महल सूदो जमीन में गरक करे ओ मिठा अल्लाह जी बादशाही में मगरूर न थियो रब जी हुकूमत में डाढ मुर्सी न देखारियो गरीबा मिस्कीना पर वो निंधन को ना उन जो भी धनी आहे ऐ तोखे खबर ना है त मदीने वाले साईं के पंजी उम्मत केडी प्यारी मुझो लजपाल नबी पंजे गुलामन पंजे उम्मत जे मथा मेहरबानी करन सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे तुजी दाह मदीने पोती जे तुजी दाह शाहे नजफ वट मौला अली वट पोती जे तुजी दाह बगदाद में पोती वो तुझो खैर न हुंदो वो तुझो खैर न हुंदो ओ मिठा कैसा जुल्म न कर कैसा नाजायजी ना इंसाफी न कर के हक तलफी न कर हर कैसा बाज शफकतें प्यार ही वाटो जे बाह बदण वाली हां जेडो अल्लाह वडो बनावे न ओतरो तो में न्याज निवड़त होजे अल्लाह के ये मानू बनदा मदीने वाले साईं वट बादशाह जो एलची आयो हुजूर जे वजूद में अल्लाह ताला रोब रखायो रोब बादशाह जो एलची आयो हिय डके पियो हिय फरके पियो त मदीने वाले साईं फरमायस छो तो डकी जेसी तांजी हेबत का पान फरमाए त मां सुकल गोश्त खाइण वाली अरबियाणी जो पुट आया मको ड्रिज न माको बादशाह हुनाया मां तुजे ला दुआऊं घुरण वालो उम्मत के सबक हुयो उम्मत के तालीम हुई सुकल गोश्त खाइण वाली अरबियाणी जो मां पुट आया माको बादशाह नाया छो तो डकी छाजे ला तो परेशान थी ओ मिठा हिन धरती ते अल्लाह ताला के जे राजी करण चाहो था न खुदा जी खल्क के फायदो पहुंचायो खुदा जे मखलूक के नफो पहुंचायो मदीने वाले साईं फरमायो त मन अरबा कपितन जायन फलहुल जन्नत प्यासे जिगर के पानी प्यारे रजायो ता जे ला जन्नत लिख दी समझो ता गाल ए सदको जो माता के बुधाय न सदको गरीबन के दियो मिस्कीनन के छो ये जेके मोहताज हैं गरीब हैं उन्हन के जी तमाम सहायता कयो मदद कयो अल्लाह वरी तवा जी मुश्किल बीमारी दर्द कर्ज लाहे टारे तो सदके जो फलसफो समझो सदके करण में राज केड़ो आ गरीब जी संभाल लो मिस्कीन जी संभाल लो मोहताज जी मदद कयो उन जो एवजो अल्लाह तवा के दींदो दर्द वारायो दर्द लाहींदो बीमार आयो शिफा दींदो कर्जी आयो कर्ज लाहींदो पर अल्लाह जे बानन सा बाज सा पेश जो उन जी मदद कयो मदीने वाले साईं फरमाए त को अंधड़ो दिसो न माजूर रखियो का उन के बाह का वठी 40 विकू हलो 40 विकून के अगते वठी हलो अल्लाह तांजा 40 कबीरा गुनाह बख्शे छे के अंधे के वठी उन जे मंजिल ते पहुंचायो मिसाल मस्जिद ले वने तो उन के वठी वनी मस्जिद ते पहुंचायो या मस्जिद के घर ते पहुंचायो के मंजिल ते पहुंचायो साईं फरमाइन था अल्लाह तांजे जिंदगी जे खताउन गुनाहन के बख्शे माफ करे पंजे सवारी ते किंगे खणी वणो मिसाल तो बहराणी जे गोठ में वणो ता पिया नसीराबाद वणो ता पिया वगण सवारी खाली आ उन ते
उनके खणी वञो साईं फरमाइनि था अल्लाह तव्हां के इन अमल जे सदके अल्लाह तव्हांखे बख़्शे माफ़ करे छॾे पाड़े वारो पंहिंजे काठी आहे न काम तव्हांजे भित ते रखण जी मोकल घुरे त उनखे रोकियो न उहा भित ते काठी रखण ॾियो अल्लाह ताला इन जे सदके बि तव्हांखे बख़्शे छॾे अॼुकल्ह वरी अहिड़ो बि रवाज थी वियो आहे हिकिड़े काठी रखण ॾिनी कि भाई भिती मुंहिंजी आहे गाड़ी ते वञे पियो हिकिड़े हथ ॾिनुसि अदा मूंखे अॻिते खणी हल वीचारो मिस्कीन आहे खणी वञा अॻिते हली ऐं पिस्टल कढी जेको अथई पैसा ॾे मोबाइल ॾे त हणाए थो झूठ थो कए हिकिड़े वीचारे खे रहम आयो बादशाही ओ वञी नलको लॻाई बराड़ी ते नलको लॻाई त ग़रीब पाणी पीअंदा जानवर बकरियूं टिकरियूं पाणी पीअंदियूं ॿियो वरी राति जो आयो त नलके जी उहा मिशनी पटियूं खणी वञो मस्जिद में वेंदई पुराणी जुती फिटी करे कंहिंजो नओं बूट ॾिसंदा हाणे बूट बि 25,000 जा थी विया आहिनि कंहिंजो सुठड़ो बूट ॾिसंदा चूंडे उहो खणी पोइ इहे हूंदई बि आख़िरत में बि इहे पादर हूंदई मथे सम्झो था ॻाल्हि खे हैदराबाद में वियुसि त मस्जिद जूं टोंटियूं थींदियूं आहिनि न टोंटियूं उन हर टोंटी खे तालो लॻो पियो तालो ट्राई सर्किल जो तालो लॻो पियो ख़ुदा जो कसम मां सोचण वेठो वुज़ू कयो सोचां पियो ही जेको टोंटी खे तालो लॻल आहे त मतां को पटे खणी वञे मूं चयो इहो तालो इन टोंटी खे न आहे असांजे अकुल ऐं शूर खे तालो लॻल ख़ुदा जो कसम मूंखे रोअण पियो अचे त असां मुस्लमान सॾाइण वारा अल्लाह जे घर में टोंटीअ खे बि असांखे तालो लॻाइणो थो पए त मतां इहो पटे केरु खणी वञे ही असांजी नफ़्सियात आहे असांजी हालत बणी मस्जिद शरीफ जूं प्लेटूं वठी त न ॾिनी अल्लाह जे घर खे रोशन त न कयई पर कंहिं ग़रीब या चंदो करे को प्लेट लॻाई का बैटरी लॻी राति जो ॾिसे मुलो कोन्हे इहो थो खणी वञे हणंदारी मुले जा मुलो वीचारो छा करे मिस्कीन पंहिंजो पेट पाले या तुंहिंजी बैटरी संभाले मुले ते हर को कावड़ियो वेठो आहे पंहिंजे ज़ाल जूं दबकियूं खाई निकिरंदो त मुले ते कावड़ियो मौलवी तव्हांजो पेशमाम आहे न इहो तव्हांजे ऐं अल्लाह जे दरमियान वकील आहे अल्लाह सां ॻाल्हियूं करण वारो तव्हांजो तर्जुमान आहे रब सां जेॾी महिल बीहंदा आहियो न मुसले ते इमाम बीहंदो आहे तव्हां पुठियों बीह चवंदा पुठीअ इन जेके इमाम सॾींदो उनजो ख़्यालु रखंदो उनखे पघार सोली ॾियो उनजा बच्चा आहिनि उनजो घर आहे उन मौली साहब जी संभाल लो उन बांगे जी संभाल लो मस्जिद अल्लाह जे घर खे रोशन कयो मदीने वारे साईं फरमाए जेको मस्जिद खे हिकिड़ी बत्ती ॿारे रोशन करे 70,000 नेकिन जो अजर उन जे दफ़्तर में रब लिखाए थो जेकॾहिं तव्हां जेको माण्हू फौत थी वियो मां वरी उहो पहिरीं ॻाल्हि ते थो अचां यादि आहे विसरी वई जी अचे थकायो ॻाल्हायो ईअं साजणो ॿमण बार मथो पइजी वियो अथव कांधड़ा ईअं न कयो चओ सुभान अल्लाह हक़ सच चवंदो असां पोइ अॻिते मूंखे दावत न ॾिजो वो मिठा वदा मदीने वारे साईं जा आशिको जेकॾहिं पंहिंजे मैयत खे फ़ाइदो पहुचाइण चाहियो था पहिरीं ॻाल्हि आहे दुआ ऐं ॿी ॻाल्हि आहे सदको ऐं ख़ैरात कयो तव्हांजे मैयतनि खे रब फ़ाइदो पहुचाईंदो मानी जी ख़ैरात कयो न इहो दाणो दाणो चांवर चांवर जो अजुर तव्हांजे मैयत खे क़ब्र में मिलंदो पानी जो ढुक के उन्यारे के प्यारियो था इन पानी जे लप जो अजुर ऐं सवाब तव्हांजे मैयत खे मिलंदो
वरी कुरान पढ़ो टी गाला कुरान की तिलावत कुरान पढ़ी मिसाल अलम शरीफ या टे बेरा कुलो वाला हद पढ़ी चौ तो मौला मौला हिन जो अजर मुझे बाबा साईं जे रूह के पहुंचा हितों तवा जो यो कुरान पढ़न यो सवाब जे मोबाइल जो मैसेज को न ठका कंदो आवते जेड़े नंबर ते सेंड कंदा आयो न उन नंबर ते वनी वो मैसेज पहुंचंदो आ तवा जी या खैरात या कुरान जी तिलावत ये मैयत वट उन कब्र में वनी पहुंचंदी पर जे वटी दिलड़ी कयो दिल थोड़ी कुशादी कयो पो रुगे पंजे पीउ के न बख्शो चो मौला हिन मुकाम में जेतरा भी मैयत है इनन सभनी के सवाब पहुंचे अल्लाह ताला सभनी मैयतन के एक जेतरो सवाब पहुंचे वरी ओतरो सवाब उन्हें पढ़ण वाले जे दफ्तर में भी लिखंदो पर जे अन्या वाला दिल कुशादी दे रुगे मुक पंजे गोठ वारो मुकाम न चो मौला हुजूर जा उम्मती जेकी भी फौत थी वन उन सभनी जे रूहन के सवाब पहुंचा अरबे खरबे हुजूर जा उम्मती फौत थी वन हर कब्र में वो सवाब पहुंचंदो ए एतरो सवाब वरी अल्लाह तहां जे दफ्तर में भी लिखंदो एड़ो कम कजे न कजे कजे या न कजे वरी आ रात अचे थी पई 15 शाबान जी या मल्हाए जो या रात मल्हाए जो इन रात में 50 नफल पढ़ना है सलातुल खैर जा या नमाज सलातुल खैर पढ़ो ऐं सलातुल तस्बीह पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो कुरान जी तिलावत कयो एकड़ी दावत ॾेई थो वञा 15 शाबान जी रात दरगाह दिलबराबाद मोरो मुहम्मदी महफिल थी पूरे पाकिस्तान का अल्लाह जा बाना गड थींदा उन महफिल में अची उन दुआ में शरीक थियो भला मोरो परे जो लगे वे तो कंबर शरीफ से जो दव दरगाह रहमतपुर शरीफ जो दव उते सलात तस्बीह थींदी है सोने सरदार कंबर वाले जे दर ते वनी दुआ घुरो मुझे सोने मुर्शिद मिठे पीर जे दरगाह ते वनी दुआ घुरो भला जे किथे भी न था वनी सगो पो भला घर वाली जो न थो पासो छडण रूह थे कढे पो उते ही भला उन्हें के बिहारियो बई जड़ा बई कम थी वेंदा साहब भी थींदो पर या रात निंड जी ना है या रात जागण जी आ नफिल पढ़ण जी आ रब के राजी करण जी आ जेको इन रात में अल्लाह जे हुजूर में दुआ जा हथड़ा खणे तो अल्लाह ताला उन जा हथ खाली न मोटाईंदो अल्लाह करीम मुझो चवण तो असां जो बुधण पंहिंजे दर ते क़बूल मंजूर फरमाए।